बुलड़ी शाह करीम मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाएं पिया। याकूब जमाली जी रिपोर्ट मुताबिक़ त बेबुनियाद कूड़िन आइडिन तां किरदार कशी करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो सहाफ़ी असगर रिंद। तफ़सील मूजिब बुलड़ी शाह करीम रोज़ानू वाक़ा जे सहाफ़ी असगर रिंद रोज़ानू तमीर सिंध अॻियां सख़्त एहतजाज कंदे चयो त ॿुध मुतासिरीन जे आयल वज़ीफ़े मां कुझु बासर डिवाइस होल्डर मुबीना तौर ते नाजाइज़ कटौती करे रहिया हुआ, जंहिं बाबति मूं खेनि सोशल मीडिया इलेक्ट्रॉन मीडिया प्रिंट मीडिया ते ख़बरूं हलायूं, जंहिं बद डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ पुलिस इंतज़ामिया वठ पकड़ ॿारे ॾिनी, जंहिंखां पोइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर कॉलेज खां मुंतक़िल करे टाउन कमेटी बुलड़ी शाह में शुरू कयो वियो, जंहिंखां पोइ कुझु बासर डिवाइस होल्डरनि मच्छरजी करे मूं ख़िलाफ़ कूड़ियूं आइडियूं ठाहे किरदार कशी करे मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जूं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ज़रिए SSP टंडरो मोहम्मद खान DSP बुलड़ी शाह करीम SHO बुलड़ी शाह साइबर क्राइम इंतज़ामिया खे अपील थो कयां त मुंहिंजी किरदार कशी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।